गुलजार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक शहदादकोट में पाकिस्तान रेड क्रिसेंट सोसाइटी सिले कंबर शहदादकोट तरफा ज़िले में शुरू कयल फ्लड रिकवरी प्रोग्राम तरफा अज सिंगल सेक्शन बॉयज़ हाई स्कूल में गैर निसाबी सरगर्मी की शुरुआत कंदे अज स्कूल में उस्तादन और शागिर्दन ते मुश्तमिल यूथ क्लब जो बुनियाद विधो वियो। उन मौके ते खिताब कंदे डिस्ट्रिक्ट यूथ एंड वॉलंटियर्स ऑफिसर मोहम्मद सिद्दीक अबड़ो चयो त असीं ज़िले के तालीमी इदारनि में आम ज़िंदगी में पेश ईंदड़ मुसीबतुनि खां मुस्तकिल तौर ते बचण लाइ आगाही और तरबियत जो सिलसिलो शुरू किया है। पाकिस्तान दुनिया के उन्हनि मुल्कनि में शामिल है जिते सही तरह रिथाबंदी न हुजण के करे ईंदड़ आफ़तुनि में लखे माण्हू मुतासिर थियन था। माण्हुनि जो ज़रिए माश तबाह बर्बाद थी वञे थो, जंहिं करे हिते गुरबत में तमाम घणो वाधारो थींदो रहे थो। उन करे असांजो इदारो मुतासिरा इलाक़नि में जागरता मुहिम सां गॾु सेहत सफ़ाई नवनि घरनि जी तामीर लैट्रिन जी तामीर मुस्तकिल रोज़गार लाइ माली मदद ऐं ॿोॾ मुतासिर औरतुनि खे माली मदद ॾिनी पई वञे।